कुरान मजीद में अल्लाह से फरमाए कुंतुम खैर उम्मतिन उखरिजत लिन्नास तामुरून बिल मारूफ व तनहौना अनिल मुनकर। अल्लाह फरमाए ओ मुझा प्यारा नबी जियां तोखे इज्जत में सभिनी नबियन जो सरदार बनायो आहे तियां मां अल्लाह तुझी उम्मत के भी इज्जत मान में सभिनी नबियन जी उम्मत जो सरदार बनायो आहे। जियां तू मुखे प्यारो आहे तियां तुझी उम्मत भी मां अल्लाह के प्यारी आहे। कुरान मजीद में अल्लाह फरमाए लक़द मन्नल्लाहु अलल मुमिनीना इज़ बअस फ़ीहिम रसूलन मिन अनफुसिहिम यतलू अलैहिम आयाती व युज़क्कीहिम वयुअल्लिमुहुमुल किताब वल हिकमह व इन कानू मिन क़ब्लु लफ़ी ज़लालिम मुबीन। फरमायो तहक़ीक़ मां मोमिनन दे वॾे मां वॾो थोरो कयो जो सोने नबी जो उम्मती गुलाम बढ़ायो मां बराबर यो अल्लाह जो फज़ल आहे। हाँ जे कॾहिं अल्लाह साईं तव्हां के हज़रत नूह नबी जी क़ौम उम्मत पैदा करिया त असीं छा कयो हा। हाँ जे कॾहिं अल्लाह हज़रत ज़करिया जी उम्मत पैदा करिया त असीं छा कयो हा। हाँ हाँ जे कॾहिं अल्लाह साईं हज़रत इब्राहीम हज़रत इस्माईल हज़रत इसहाक हज़रत याकूब हज़रत शुएब जी उम्मत पैदा करिया त असीं छा कयो हा। हाँ हाँ जे कॾहिं अल्लाह साईं हज़रत ईसा जी उम्मत पैदा करिया त असीं छा कयो हा। हाँ जे कॾहिं हिन ज़माने में अल्लाह पैदा करिया पर कंहिं भील जे घर में कंहिं बागड़ीअ जे घर में कंहिं वाणे जे घर में कंहिं सिख जे घर में कंहिं यहूदी ऐं नसारे जे घर में पैदा करिया त असीं छा कयो हा। इहो माड़ ते अल्लाह मींहुं वसायो जो हिन ज़माने में तव्हां असांखे पैदा त कई पर प्यारे नबीअ जे उम्मत ऐं गुलामनि मां पैदा फरमाए नंढपिण में ई सुहिणे मोहम्मद करीम जी नौकरी ऐं गुलामीअ सां नवाज़े छॾे। इहो अल्लाह साईं जो असां तव्हांजे मथां वॾो थोरो आहे। अहिड़े प्यारे नबीअ जो असांखे उम्मती बणाए जीअं नबी साईं जे उम्मती बणजण जे लाइ नबीअ बि दुआऊं गुज़ारिया। हज़रत मूसा जहिड़ो पैगंबर दुआ जा आसरा मथे खणी अर्ज़ो करे अल्लाहुम्मा जअल उम्मती अहमद ओ मुंहिंजा अल्लाह साईं मांखे नबी बणाई पैगंबर बनाई रसूल बनाई पर एतरी मांखे खुशी नसीब थी नथी थे। अल्लाह जअल उम्मती अहमद ओ मुंहिंजा अल्लाह जेकॾहिं मूंखे खुशी थींदी त प्यारे नबीअ जी उम्मती ऐं गुलामी थियण में मूंखे सुहिणे नबीअ मोहम्मद करीम जो नौकर ऐं गुलाम ऐं उम्मती करे पैदा फरमा। मांखे नबूवत वारे ताज ते एतिरो फ़ख़ुरु न आहे जेतिरो सुहिणे नबीअ जे मोहम्मद करीम जी ग़ुलामीअ ते फ़ख़ुरु थींदो। अज़ीज़ो नबी तो दुआ घुरे इहा केॾी वॾी फज़ीलत आहे जेका तव्हांखे अलाह नसीब कई आहे।
वाह जो अल्लाह जो प्यारे नबी मोहम्मद करीम सा प्यारा एडो प्यारो दस अल्लाह के एडो प्यारो आसो नबी मोहम्मद करीम अल्लाह के जो अञा अल्लाह दुनिया ही पैदा न कई अञा सिज चंद्री अल्लाह पैदा न कयो अञा अल्लाह सही आसमान ही पैदा न किया अञा जमीन ही अल्लाह पैदा न कयूं अल्लाह सही अञा जन्नत ही जन्म ही न ठाहियो हो त अॻे ई पंहिंजे प्यारे नबी मोहम्मद करीम जो नालो पंहिंजे नाले सां गॾु अर्श जे मथां लिखाए छॾियो हज़रत आदम अलैहिस्सलाम फरमाया जॾहिं अल्लाह मूं में रूह विधो मूं में साह विधो मां मूं मथे खे मींहं जो नज़र कया अल्लाह जे अर्श जे मथां पटी लॻी पई आहे जंहिं पटी जे मथां सोना अखर लिखिया पिया आहिनि वे लख रही ला इलाहा पढ़ो सब पढ़ो ला इलाहा इल्लल्लाह मुहम्मदुर रसूलुल्लाह हज़रत आदम फरमायो मां हैरान थियुसि हज़रत आदम फरमायो जॾहिं अल्लाह मूंखे बिश्त मोकिलियो हीअं जो बिश्त जे दरवाज़े ते नज़र कया त नालो मोहम्मद नज़र आयो वयमि अंदरि बिश्त में घिरी हीअं जो नज़र कया त जा बजा बिश्त जी दीवारुनि ते नालो मोहम्मद नज़र आयो मां पुछा कि अल्लाह साईं ओ अल्लाह साईं यो मोहम्मद करीम केरा जेको तोखे एॾो प्यारो आहे जंहिंजो नालो पंहिंजे नाले सां गॾु अर्श जे मथां लिखाए छॾियो थी जंहिं नाले सां सॼो बिश्त सिंगारियो थी इहो मोहम्मद आहे केरु अल्लाह फरमायो ओ आदम जंहिंजे सदके तोखे इंसान करे आदम करे पैदा कयो त मां इहो थी मिठड़ो मोहम्मद करीम सुभान अल्लाह असांजे प्यारे नबीअ जी वॾी फज़ीलत आहे वॾो शान आहे वॾो मान आहे वॾो मर्तबो हज़रत आदम फरमायो जन्नत में मां रहियुसि ॿ टे ॾींहं वाह जूं नरियूं जन्नत जूं वाह जो गिल्म गालीचा वाह जो टूल वियाणा पर को कचहरी वारो न हो त बोर थी पियुसि ॾाढो असांजो वीचारो जन्नत में बोर थी पियो अकेलो ऐं असांजा हितां वारा दोस्त दुनिया में अकेला बोर नथा थियनि छो त कुंडनि ते उन्हनि जो कमु हले थो न चो जोड़ीअ खां सवाइ मज़ो ई न आहे चओ त सयूं ऐं जोड़ी हिलाल वारी हराम वारी न हे जेके तव्हां कुंडियूं आहियूं न ये ख़त्म कयो मीटर वठो हिकु वञो बिस्मिल्लाह करे अलाए छो असांजा नौजवान शादियुनि खां भॼनि था शादीअ में बरकत आहे शादीअ में रहमत आहे शादीअ में इज़त आहे चओ त सही कुरान मजीद में अल्लाह फरमायो फन्किहू मा ताब लकुम मिनन निसा फन्किहू
मा ताबलकुम मिनन निसाए मसना व सुलास व रुबा। अल्लाह कुरान में चो बब्बर ने कहा क्यों टे टे क्यों चार चार क्यों शुरुआती रब बिन खो कई हे वरी हिकड़ी को रुजदो तो वते शादी मन बर्बादी नौजवान के अबो मां इलाज था करन तो छोकरा भगा था वञन शादी जो नालो ॿुधी। हाली बाबा मूंखे इरादो ही न आहे हल बिया जा पुट अलाए कॾहिं इरादो कंदो। जेके हिरी था पवनि कुंडनि ते न पोइ उन्हनि खे मीटर नथो वणे। ॻाल्हि सही थो कयां न ग़लति। जेको हराम में काहे थो न उन्हनि खे हिलाल चओ नथो वणे। असां वटि मदरसे में हिकिड़ो मरा आयो ख़तम जे लाइ पोइ मां कचहरी कईमांसि हाल वाल वरितोमांसि चईं मां कराची कमाईंदो आहियां। उमिरि हुअसि तक़रीबन 35-34 एतिरी हुअसि। मां चयोमांसि शादी कई थी चईं न साईं। मां जो छो चईं जॾहिं ईअं कमु हले थो त बाक़ी कहिड़ी वणे शादी कयूं हर वो टेंशन मथे में विहारियूं। लफ़्ज़ पियो ॻाल्हाए ख़ुदा वाह शायदा कूड़े ते अलाह जी लानत मूंखे बि चवे शर्म बि न पियो अचेसि। चयो साईं कराची कमाईंदो आहियां। मां चयो शादी न कई अथव चईं न साईं जॾहिं ईअं कमु हले थो पोइ छो शादी कयूं। ये हुन वारा लफ़्ज़ हुन वारा कंहिं वारा शेख रशीद वारा निभाग वारा। शेख रशीद खे चयूं त तव्हां शादी छो नथा कयो चइबो आहे ईअं जॾहिं खीरु मिले थो त मैं छो धारियां। हाणे शर्म नथो अचे त घर वारी जो मिसाल वरी मैं था ॾिने। आलमन फतवा ॾिनी आहे त इहो निभागो दायर इस्लाम ख़ारिज थी वियो छो त हिन नबी साईं जी सुन्नत निकाह सां मस्करी कई आहे भोग कयो आहे। इनकार त पंहिंजी जाइ ते पर मस्करी कई अथई। नबी साईं फरमायो अन निकाह मिन सुन्नती फमन रग़िब अन सुन्नती फलैस मिन्नी। साईं जन फरमायो निकाह मां मोहम्मद करीम जी सुन्नत आहे जेको निकाह खां मुंहुं मोड़े थो उहो मां मोहम्मद करीम जी उम्मत मां ख़ारिज आहे। मज़ाक आहे का भोग आहे। गुनाह में रुगी तबाही आहे बर्बादी आहे। ज़िना जे वेझा न वञो। कुरान मजीद में अल्लाह फरमाई ला तक़रबु ज़िना इन्नहु कान फ़ाहिशतन व साअ सबीला। वॾे आवाज़ सां न वञो ज़िना जे वेझा। फरमायो किने मां किनो रस्तो ज़िना वारो त बुरे मां बुरो रस्तो ज़िना वारो त तबाही में तबाही वारो रस्तो ज़िना वारो त छॾे ॾियो इन ज़िना खे। साईं बाबू छा कयूं कि वन की मा ताबलकुम मिनल निसाए मसना व सुलास व रुबा। हिकड़ी शादी कयो निकाह हलाल वारो रस्तो वठो हिकड़ी वठो माई जी। वरी बि जाइ ते काथे फासी पिया हो त गुनाह न कजो। असां थी पिया तिरकणा
मोबाइल में फाथो या आमने सामने हाने जना न कजाए अल्लाह फरमाए तो बिए जी भी जाए रखी तमाए बियो भी निकाह कर हाने बगर वारियों दुनियों वेठियूं वरी टी जाए ते काथे अटकी पे वरी भी जना न कजाए वेझो न विझाए जना जे वरी भी निकाह कर हिलाल वारो रस्तो अख्तियार कर ते घर वारियों मतियों दी वरी चौथी जाए ते फाथो तो वरी भी जना न कजाए वरी भी निकाह करे हिलाल वारो रस्तो अख्तियार कर नबी ने फरमायो जे पाण के ज़िना खां बचायो ऐं चार घर वारियों वरते शादी के निकाह के हिलाल वारो रस्तो वरते ऐं मां मोहम्मद करीम जी उम्मत वधाए बार बंद न कराए बार जणींदो हुयो मां मोहम्मद करीम इन खे मुबारक हूंदो ॾिया क़यामत जे ॾियारे मां मोहम्मद करीम इन खे पाण सां गॾु बिश्त में वठी हलंदो मांस नबी साईं ने फरमायो त घणियूं घणियूं शादियूं कयो तकड़ तकड़ में शादियूं कयो बल्ल बल्ल ॿुधो सम्झो घणियूं घणियूं शादियूं कयो तकड़ तकड़ में शादियूं कयो तमाम मोहम्मद करीम जी उम्मत वधे नबी साईं फरमायो मुंहिंजा वोंटर वधायो ये वरी खानदानी मनसूबा बंदीअ ते अमल कयो वेंदो आहे दो बच्चे अच्छे ही अच्छे बाक़ी ॿिया ॿार किना ही किना बच्चा मानो चवंदा न पाली दो केर पालण वाली ज़ात अल्लाह जी वेठी आहे ॻाल्हायो केर खाराईंदो आहे केर पीआरींदो आहे कुरान मजीद में अल्लाह फरमायो मा मिन दाब्बतिन फिल अर्ज़ि इल्ला अल्लाहि रिज़्क़ुहा व यअलमु मुस्तक़र्रहा व मुस्तौदा कुल्लुन फी किताबिन मुबीन बड़े आवाज अल्लाह फरमायो मां सावारी शेख बाद में पैदा कंदो आहियां पहिरियों हुनजे खाइण जो इंतजाम कंदो आहियां रब फरमायो हेॾे बि न रखियो वकई मिन दाबतिन ला तहमिलु रिज़्क़हा अल्लाह यरज़ुक़हा व इयाकुम रब फरमायो ॾिसो त सयूं तखने परंदड़ के निहारियो त सयूं ये वेचारा महीने जो राशन पानी जमो करे न वेंदा आहिनि हफ्ते जो राशन पानी जमो करे न वेंदा आहिनि ॿिनि ॾींहंनि जो राशन पानी जमो करे न वेंदा आहिनि हिकु ॾींहं जो राशन पानी जमो करे न वेंदा आहिनि रोज़ सुबुह जो आखिरन मां निकिरंदा आहिनि मां अल्लाह जो नालो वठी मां शाम ताईं गुजूं भरे ढव कराए मोटाईंदो आहियां वरी शाम जो राति जो आराम कंदा आहिनि वरी सुबुह सां निकिरी पवंदा आहिनि त वरी राति ऐं शाम ताईं मां अल्लाह ढव कराईंदो आहियां तूं त चवें थो त मूंखे नौकिरी आहे तूं त चवें थो त मां दुकान थो हलायां तूं त चवें थो त मूंखे ज़मीन आहे तूं त चवें थो त मां चिंची थो हलायां मां रशको थो हलायां तॾहिं 5 रुपया कमायां थो अल्लाह फरमायो भला हिन पखियुनि परंदनि बि को वापार या सौदो को धंधो कयो कीअं थो मां अल्लाह खारायां मां नज़र था कयो तव्हां हैरान थींदो मां ॾेढरनि खे कीअं थो खारायां मां किविलनि खे कीअं थो खारायां माकोड़नि खे कीअं
हले त नंढड़ा जीतरा थिया होरे नज़र रखियो त जंग जा झांगी शींहं कीअं था पलनि ॾिसो त बघेड़ कीअं था पलनि ॾिसो त वञी उते हैरान थींदव भोलड़ा ऐं भोरियूं कीअं जीअरा रहिया पिया आहिनि कीअं थो अलाह उन्हनि खे खाराए तव्हां हैरान थींदव सूअर कीअं थो पलिजे तव्हां हैरान थींदव ॾिसो वञी जंगल वारे घोड़े खे पटापटी हो कीअं तो जंगल में जीअरो रहे केॾा त जंग में जानवर आहिनि कोई इन्हनि खे ज़रिए माश नाहे कोई वापार नाहे कोई इन्हनि खे दुकान नाहे का नौकरी नाहे कीअं तो अल्लाह पंहिंजे फज़ल सां इन्हनि खे रोज़ बरोज़ ठव कराए हल अञा इहे बि हल्का थिया होरे नज़र कयो वरी समुंड ॾे समुंड में वॾियूं वॾियूं बलाऊं थियूं रहनि मागर मच्छ वॾा कीअं तो अल्लाह उन्हनि खे पाणीअ में खाराए अल्लाह हिकु ॾियारे हज़रत सुलेमान अल्लाह खे अर्ज़ु कयो अल्लाह मूंखे इजाज़त ॾे त मां हिकिड़ो साल तुझी समूरी मखलूक जी दावत कंदो रहा अल्लाह फरमायो न खाराए सघंदे सॼो साल चई साईं भला 6 महीना मां दावत ॾेई करे खाराया न अल्लाह फरमायो 6 महीननि जी बि तोखे ताक़त नाहे चई साईं भला महीनो रब फरमायो महीने जी बि तोखे ताक़त नाहे चई भला साईं हफ़्तो रब फरमायो हफ़्ते जी बि तोखे ताक़त नाहे चई भला हिकिड़ो ॾींहुं खाराया साईं रब फरमायो हिकिड़े ॾींहं जी बि तोखे ताक़त नाहे चई साईं भला हिकिड़ो वेलो समूरी मखलूकात खे मां तुंहिंजे खे खाराया अल्लाह फरमायो तोखे ताक़त नाहे जो समूरी मखलूकात मुंहिंजे खे हिकिड़ो वेलो बि खाराए सघे चई भला साईं अधु मखलूक खे खाराया अधु खे वरी बेटे मथे अल्लाह फरमायो अधु खे बि न खाराए सघे चई भला साईं चौथी पतीअ खे खाराया बाक़ी 3 सां छॾिया अल्लाह फरमायो चौथी पतीअ खे बि हिकिड़ो वक़्तु बि दावत खाराए न सघंदे चई भला साईं हिकिड़ी मखलूक खे खाराया हिकिड़ी दावत अल्लाह फरमायो हिकिड़ी मखलूक खे बि न खाराए सघंदे चई साईं महिरबानी फरमाए रब फरमायो भला जे घणो ज़ोर थो करे त मां अल्लाह साईं तोखे इजाज़त ॾियां थो कर तूं इंतज़ाम हिकिड़ी मखलूक तो ॾींदी मां अल्लाह साईं मशीअ जी दावत तो वठंदो रखां सिर्फ़ सॼियूं मच्छियूं न हिकिड़ी मच्छी तो मोकिलियां रुगी हुनखे तूं ढव कराए वएं त तूं बि वॾी ॻाल्हि करे छॾी हज़रत सुलेमान जो साईं हिकिड़ी मच्छीअ खे ढव कराइण कहिड़ो ॾुखियो आहे अल्लाह फरमायो तूं कर त तयार माने ॾिसूं था त कीअं तो ढव कराई 40 मेरनि में हज़रत सुलेमान नबी माने तयार कराई हाणे अल्लाह खे फरमायो मुंहिंजा अल्लाह मोकिल मच्छीअ खे अचे ढव करे रब फरमायो वारो कर मच्छी देर न कर वञे सुलेमान नबी दावत कई थी हिकिड़ी मच्छी आई ॿाहिरि निकिरी हीअं जो अची गिरह है त 40 मेलनि वारे खाधे पीते खे हिकिड़े ई गिरह सां हज़म करे खाधियूं वई मच्छी वात पटे बीह रही अञा खाराए वरी चए यार ॿीहर तयारु कयो 40 मेलनि में माना 80 किलोमीटर थी वियो वरी मानीअ जो इंतज़ाम थी वियो खाधे पीते जो वरी मच्छीअ देरि न वरी ॿियो गिरहो कयो वरी चए यार देरि न कयो वरी देगियूं तयारु थियूं 40 मेलनि में 80 किलोमीटर में को भोग आहे वरी देगियूं तयारु थियूं वरी 30 लाइन हिकिड़ो ई हपल कयो मच्छीअ इते हज़रत सुलेमान रोई वेठो सजदे में किरी पियो चए मुंहिंजा अल्लाह मुंहिंजी भेणी न आहे इहो तूं रब्बा जो सभिनी खे ढव कराईंदो तो मच्छियुनि खे कहिड़ा दुकान अंदरि समुंड में आहिनि हाणे एॾी मच्छी खाइण वारी अल्लाह हिनखे हिकिड़े खे छा सभिनी खे कीअं थो पाले सभिनी खे अल्लाह कीअं थो रुज़्क़ रसाए
ओ मुंहिंजा अज़ीज़ो, मुंहिंजा भाइरो, तॾहिं अल्लाह फरमायो त मां साह वारी शइ खे बाद में पैदा कंदो आहियां। पहिरियों मां अल्लाह हुन जे खाधे पीते राश जो इंतज़ाम करणु फरमाईंदो आहियां। तव्हां हिकिड़ो मां सुवाल कयां, जवाबु ॾियो। अम्मा जे पेट मूं ॿार ॼमंदो आहे त पोइ खीर जूं बोतलां अम्मा जे सीने में अलाह फिट कंदो आहे या अॻ में फिट थियल हूंदियूं? सोचे सम्झी जवाबु ॾिजो। ॿार खां अॻ में इंतज़ाम थियल हूंदो आहे न। बाक़ी इहो निज़ाम अल्लाह जो, हेॾो ॿार ॼमंदो वेंदो आहे, हेॾो अम्मा जा पिस्तान खीर सां भरबा वेंदा। बोतलां त खीर जूं अॻे ई रब फिट करे छॾींदो आहे। अज़ीज़ो, तंहिंजे करे परेशान न थियो, मायूस न थियो। रिज़्क़ रोज़ी अल्लाह जे हथ में आहे। खाराइण वारो अल्लाह साईं आहे, पीआरण वारो अल्लाह साईं आहे। अॼु इरादो को चयो इंशाअल्लाह ताला नबी साईं जी उम्मत वधाईंदासीं। ताक़त अथव त ॿ शादियूं बि कयो, टे बि कयो, चार। काथे मां हिकिड़ी जाइ ते जलसे में थियो, हेॾे भरिसां आहियो सईदाबाद जे पासे में वेठा आहिनि, खोसा आहिनि ज़ात जा। अजीब ॻाल्हि कयूं, चवंदा हिते हिकिड़ो माण्हू को तव्हांखे अहिड़ो न मिलंदो जंहिंजूं ॿ घर वारियूं न हुजनि। आहिनि त सभिनी खे चार, टे, ॿ, घटि में घटि ॿ। मां चयो भाउ अहिड़ो रवाज को असां ॾे बि अचे त बिस्मिल्लाह कयूं। असां ॾे त ज़ुल्म लॻो पियो आहे। हिकिड़ी आहे त ॿी माण्हू ॾियण लाइ तयारु न आहिनि। हाणे पाज ते कीअं ॾियूं? न ॾींदासीं। वेहारियूं वेठा हूंदा, माइनि वीचारनि नियाणियुनि जा मथड़ा आछा थी वेंदा, पर ॾींदो न कंहिंखे। कीअं ॾियां? ज़ुल्म न कयो, ज़ालिम न थियो, नियाणियूं उथारियो, वॾो गुनाह अथव। नबी साईं फरमायो, जेकॾहिं को माण्हू नियाणी विहारे मरियो त पक ॼाणियो इन जे लाइ क़बर जहन्नम जो खूरो हूंदी। वॾो भार आहे नियाणीअ जो। नबी साईं खे ख़बर पई आहे मां फातिमा ज़हरा जी, त उहा वॾी थी वई आहे, बालिग थी वई आहे। नबी साईं जन देरी न कई, जल्दी हज़रत अलीअ खे घुरायो। अली, मूंखे ख़बर पई आहे मुंहिंजी नियाणी फातिमा जवान थी वई आहे, हाणे मां हुनजो निकाह तोसां कराइण थो चाहियां, तुंहिंजी छा राय आहे? खिली वेठो आहे। हज़रत अली फरमाए थो, साईं मां क़ुर्बान वञा तव्हांजे मथां, मां तव्हांखे चई न पियो सघां। मां त अलाह खां कॾो कोन घुरंदो रहुमि त मुंहिंजा अलाह नियाणी मोहम्मद करीम जी आख़िरी वेठी आहे, प्यारी नियाणी फातिमा ज़हरा वेठी आहे। ओ मुंहिंजा अलाह साईं, या मां अलीअ खे नसीब फरमा। रब महिरबानी फरमाई जो तव्हांजे दिलि में इहो ख़्यालु पैदा थियो, साईं मां त हाज़िर आहियां, मूंखे तव्हांजी नियाणी क़बूल आहे। साईं जन फरमायो, तकड़ न कर, मां पंहिंजी नियाणीअ खां त राय वठां, उहा बि छा थी चवे। साईं जन आया फरमायो, ओ फातिमा, मां तुंहिंजी शादी कराए रहियो आहियां, तोखे अली मुड़ुस ॾेई रहियो आहियां, छा तोखे पसंदि आहे? अम्मा साहिब फरमायो, बाबा मूंखे शादीअ जी ज़रूरत न आहे, मां चाहियां थी त मां तव्हांजी ख़िदमत में गुज़ारियां, तव्हांजी ज़ियारत दीदार में गुज़ारियां, मां तव्हां खां परे न थियां। पाण साईं फरमायो, मुंहिंजी बि दिलि ईअं थी चवे, अंते बुज़द मिनी, तूं मुंहिंजे जिस्म जो टुकड़ो आहे, मुंहिंजी दिलि जो टुकड़ो आहे, तूं मुंहिंजो साहु आहे, मुंहिंजो तूं में साहु फाथल आहे, मूंखे तूं वॾी प्यारी आहे, पर तूं विहारण जी शइ न आहे जो मां तोखे विहारिया। अलाह नियाणियूं ॾींदो ई न लाया जो पढ़ाइजनि त अलाह जा बाना वधनि, बानियूं वधनि, मां मोहम्मद करीम जी उम्मत वधे। ओ मुंहिंजी नियाणी, मुंहिंजी बि दिलि नथी चवे तोखे उथारियां, पर तोखे उथारणु ज़रूरी आहे, छो त मां मोहम्मद करीम खे उम्मत वधाइणी आहे।
मां अल्लाह जी ज़ात जो कसम खणी थो चवां जेकॾहिं अम्मा फातिमा खे नबी साईं न उथारियां त सॼी ज़िंदगी अम्मा खे शादीअ जो ख़्याल ई न थिया। अज़ीज़ो हाणे त फितने जो ज़मानो आहे, टीवियुनि जो, वीसीआरनि जो, टच मोबाइलनि जो। हाणे त हिकिड़ो सेकंड बि न्याणियूं विहारण जहिड़ियूं न आहिनि। कुंवारी न्याणी घर में विहारण इन जे मुतरादिफ़ आहे जीअं ॿेर जो वण रस्ते ते बीठो पियो हुजे, पोइ जेको ईंदो अची पथर हणंदो अची ॿेर खे हणंदो कोन न। कुंवारी न्याणी ईअं त घर में विहारण ख़बर ई न पवंदो कंहिंजो पथर लॻी वेंदो, छोकिरी वई, पोइ वेठा मथो कुटींदो, पोइ वेठा रड़ियूं कंदो, असांजी इज़त लुटे वई, गज़ब करे वई, कहर करे वई, पोइ बंदूकां खणंदा, पोइ साईं हथियार वठ सठ पइजी वेंदी, कारो कारी पइजी वेंदी। अज़ीज़ो इन कम करण खां पहिरीं थोरो सोचो। न्याणी नबी साईं फरमायो बालिग़ थिए जल्दी हुनखे परणायो, तकड़ में देर न कयो। नबी साईं फरमायो न्याणी जेकॾहिं बालिग़ थिए थी त तव्हां भले बंगलनि में हुनखे बंदि कयो, कोटनि में बंदि कयो, इहा न्याणी बालिग़ वीचारी ॼण त रोड ते वेठी आहे, इहा ॼण त रस्ते ते वेठी आहे। अज़ीज़ो इन जो पर्दो आहे मुड़ुस, हुन लिबासुल लकुम व अंतुम लिबासुल लहुन्न। महिरबानी फरमाए तकड़ियूं तकड़ियूं शादियूं करायो न्याणियुनि जूं, महिरबानी फरमाए तकड़ा तकड़ा पुट परणायो। फनकिहू मा ताब लकुम मिनन निसाए मसना व सुलास व रुबा। कंदो इहो कमु इंशाअल्लाह। गुनाह खां बचो, पाण बि बचनि वारनि खे बि बचायो, जल्दी निकाह करायो। मां अर्ज़ पे कयुमि त हज़रत आदम फरमायो मां जन्नत में रहियुमि, मज़ो हुयो जन्नत में, पर को कचहरी वारो न हो। मां बोर थी वियुमि, रब खे अर्ज़ फरमायो मुंहिंजा अल्लाह साईं का कचहरी वारी दे, का ॻाल्हाइण वारी दे। रब फरमायो आदम तो दुआ घुरी, मां क़बूल कई, मां इंतज़ाम थो कयां तुंहिंजे लाइ जोड़ीअ जो। हज़रत आदम सुम्ही पियो, खबी पासीरीअ मां अल्लाह ॾाढी हवा खे पैदा कयो, सवारे सिंगारे हज़रत आदम जे साम्हूं विहारे छॾे। हज़रत आदम जो उथियो आहे, नज़र पियसि बीबी हवा ते, यकदम हथड़ो वेझड़ो कई, यकदम ॻाल्हाइण जो इरादो कई त अल्लाह फरमाए आदम शाप करे वियो आहे। चइसई मसका ॻाल्हाइण वारी नज़र आई आहे, कचहरी वारी नज़र आई आहे। मां कचहरीअ लाइ हथ मिलाइण जे लाइ हथड़ो वेझड़ो कयो आहे, पाण वेझड़ो थियो आहे। अल्लाह फरमायो भले वेझड़ो थी, कचहरी बि कजाए, हथ बि मिलाइजाए, पर पहिरियों हक़ मर्द अदा कर। हीअ तुंहिंजी ज़ाल आहे, हिन जो नालो हवाया, मां अल्लाह तुंहिंजी घरवारी करे पैदा कयो, त मां पहिरियों हक़ मर्द ॾे, पोइ तुंहिंजे लाइ हीअ कचहरी बि हिलाल आहे, तुंहिंजे लाइ हथ मिलाइण बि हिलाल आहे। चवे थो साईं हक़ मार में छा ॾियां? अल्लाह फरमायो तूं मुंहिंजे प्यारे नबी मोहम्मद करीम मदा 10 दफ़ा दुरूद शरीफ पढ़, त मां अल्लाह साईं तुंहिंजो हक़ मार अदा करे छॾियां, पोइ तुंहिंजे लाइ हीअ घरवारी हिलाल बणिजी वेंदी। पियो कचहरी करे, पियो हथ बि मिलाए। असांजो नबी एॾे वॾे शान वारो आहे, एॾे वॾे मान वारो आहे, अञा पैदा ई नबी सही न थियो आहे। अञा ॾाढो आदम हाणे पैदा थियो, बीवी हवा हाणे पैदा थी, त अॻे ई अल्लाह साईं सोणे नबीअ जे मथां हज़रत आदम खां दुरूद शरीफ हक़ मार में थो पढ़ाए। मुंहिंजा अज़ीज़ो, मुंहिंजा दोस्तो, नबी साईं जे करे इहो दुरूद शरीफ अल्लाह खे वॾो प्यारो। पढ़ो त सही।
अल्लाहुम्मा सल्लि अला मुहम्मद व अला आलि मुहम्मद कमा सल्लैता अला इब्राहीम व अला आलि इब्राहीम इन्नका हमीदुम मजीद। दुरूद शरीफ जो वॾियूं बरकतूं पर्दा कयो, सलाद शरीफ, दुरूद शरीफ, वेठा हुजो भी पया पढ़ो, घुमदा वञो भी पया पढ़ो। अल्लाहुम्मा सल्लि अला सय्यदना व मौलाना मोहम्मदिन नबील उम्मी वाला आलि व सहाबी अजमईन। सभा सोलो पढ़दा वञो। घणो दुरूद शरीफ पढ़दो, घणी सलाद पढ़दो, जन्नत में दर्जा बुलंद थींदव। नबी से फरमायो जे हिकु दफ़ो मुंहिंजे मथां दुरूद पढ़ियो या हिकु दफ़ो मुंहिंजे मथां सलात पढ़ी, 10 दफ़ा अल्लाह हुनजे मथां रहमत नाज़िल कंदो, 10 नेकियूं हुनजे खाते में अल्लाह लिखाईंदो, 10 गुनाह अल्लाह हुनजा ॾाराईंदो, 10 जन्नत में अल्लाह हुनजे लाइ दर्जा बुलंद कंदो। ओ मुंहिंजा अज़ीज़ो, ओ मुंहिंजा भाइरो, नबी से फरमायो दुरूद शरीफ सलाद शरीफ पढ़दो, जाते भी पढ़दो, ताजे चपन जी आलाणी खत्म न थींदी त अल्लाह साईं तहां वारो दुरूद मां ताईं मलाइकनि जे ज़रिए रोज़े अतर में पुॼाईंदो, तहां वारी सलात मां ताईं रोज़े अतर में पुॼाईंदो, ऐं मूंखे अल्लाह नाला भी तहांजा ॿुधाईंदो। फिलानी जायदा, फिलानी उम्मती फिलानी जायदा, फिलानी उम्मती फिलानी जायदा 100 दफ़ो तहांजे मथां सलात पढ़ी, 1000 दफ़ो तहांजे मथां दुरूद पढ़ियो। साईं फरमायो मां मोहम्मद करीम खे ॾाढी ख़ुशी थींदी, पोइ मां मोहम्मद करीम रोज़े अतर में एतिरा मथे खणी मां अल्लाह खे अर्ज़ु कंदुमि त अल्लाह जिन मुंहिंजनि आशिक़नि, जिन मुंहिंजनि परवाननि मुंहिंजे मथां दुरूद ऐं सलाद शरीफ पढ़ियो आहे उन्हनि खे माफ़ी नसीब फरमाए छॾ। ऐं वॾी ॻाल्हि नबी साईं हीअ कई त सलाद शरीफ दुरूद शरीफ तव्हां घणो पढ़ंदव, कारात अहिड़ी ईंदी जो पया त तव्हां निंड हूंदव। मां मोहम्मद करीम घणे दुरूद ऐं सलात जे सदके तव्हांखे पंहिंजी ज़ियारत कराए, दीदार कराए, उमिरि जा ओला ऐं थक ई तव्हांजा लाइ छॾींदो। वॾियूं बरकतूं न दुरूद जूं, सलात जूं वॾियूं बरकतूं पढ़ंदा कयो। अज़ीज़ो मां अर्ज़ु पे कयुमि त अल्लाह साईं असांखे वॾी नेमत सां नवाज़ियो आहे जो एॾे वॾे पाए वारे नबी मोहम्मद करीम जो उम्मती ग़ुलाम बणायो। मां अल्लाह जी ज़ात जो कसम सॼी राति नबी साईं जी तारीफ़ कयां। मूंखे ताक़त ई नाहे जो मां सोने नबी जी तारीफ़ खुटाए सघां। नारे तकबीर, शाने मुस्तफा, अज़मत मुस्तफा, नारे तकबीर। हिन खां पोइ हद थी वई न जो नबी साईं खे अल्लाह मेराज ते घुरायो। जुतरी मुबारक भी नबी साईं जे पेरनि मुबारकनि में पाती पई आहे। हो मूसा नबी आ, चढ़े तो तूर सीना जबल ते, अल्लाह फरमाए तो फखला नाले इन्नक बिल वादिल मुक़द्दस तो आ। मूसा अचे तो मूसा कचहरी करण, वरी चोपलियूं तो पाइजे, लाया चोपलियूं, हेडो मोहम्मद करीम तो वने अर्श मौला ते। रब फरमाए तो मुंहिंजा सोना नबी ये चोपलियूं भी पातियूं आ, छो त ये चोपलियूं भी चोपलियूं न आहिनि, ये चोपलियूं भी मुबारक बणिजी वियूं। एॾी इज़त आहे असांजे सोने नबी जी। अज़ीज़ो अहिड़े सोने साईं जी ग़ुलामीअ जो क़दुरु कयो, कंदव क़दुरु। हिकिड़ा माण्हू नबी साईं जी ग़ुलामीअ जी बेक़दरी करे रहिया आहिनि। जेके निमाज़ नथा पढ़नि इहे नबी साईं जी ग़ुलामीअ जी बेक़दरी था करनि। अल्लाह जी ज़ात जो कसम, नबी साईं फरमायो बेनमाज़ी क़यामत जे ॾियारे मां मोहम्मद करीम जी उम्मत में ई न उथंदो।
साहब ने फरमाया साईं केसां हसदा साईं जन फरमाया लफ्ज़ साईं जा ॿुधायां थो साईं जन फरमाया फिरौन सां गॾु वेंदा निमरूद सां गॾु उथंदा ओ बेनमाज़ियो मां मोज़बाना गुज़ारिश करण आयो आहियां महिरबानी फरमाए पाण खे नबी साईं जी ग़ुलामीअ मां न कढो नमाज पाण में पैदा कयो कुरान मजीद में अल्लाह क़ीमुस्सलात व आतुज़ ज़कात वातसिमू बिल्लाहि हुवा मौलाकुम फन्निअमल मौला व निअमन नसीर। अॼु कहिड़ा कहिड़ा इरादो था कयो इंशाअल्लाह नमाज़ पढ़ंदासीं पंज गाना चो इंशाअल्लाह चो बच्चनि ॿारनि खे बि पढ़ाईंदा खुदा जी ज़ात जो कसम खणी तो जवाब बेनमाज़ी ईमान को निकतो तो वञे बेनमाज़ी नबी साईं जी ग़ुलामीअ को निकतो तो वञे बेनमाज़ी नबी साईं जी उम्मत को निकतो तो वञे अक़ीमुस्सलात व ला तकूनू मिनल मुशरिकीन अल्लाह फरमायो कायम कयो नमाज न थियो मुशरिकनि मां माना इहा ई बीठी त जेको नमाज नथो पढ़े वो मुशरिकनि में शामिल थो थिए जेको नमाज नथो पढ़े वो काफ़िरनि में थो शामिल थिए नबी ने फरमायो मन तरक सलात मुतअम्मिदन फ़क़द कफ़र जंहिं ॼाणी वाणी हिकिड़ी नमाज क़ज़ा कई उन कुफ़्र कयो ओ मुंहिंजा अज़ीज़ो मुंहिंजा ॿाहिरो ॿी हदीस पाक में आ नबी से फरमायो मन तरक सलात मुतअम्मिदन फजज़ाउहु जहन्नम साईं फरमायो जे ॼाणी वाणी हिकिड़ी नमाज क़ज़ा कई उन माण्हूअ पंहिंजे लाइ जहन्नम जी बाहि भड़काए छॾी अॼु असां मस्करी बनायो आहे नमाज खे भोग बनायो आहे चऊं था अल्लाह रहीम आहे अल्लाह करीम आहे बिल्कुलु बराबरि अल्लाह रहीम आहे करीम आहे बाजारो आहे पर अल्लाह जा हुकुम भी आहिनि अदा अबो रहीम आहे कर न राम वारी सिफ़त अबे में आहे कर न अबो जो चवे त अबा पाणी पियार छोकिरो चवेसि बाबा तूं रहीम आहे मूंखे छो थो एॾी तकलीफ़ ॾे पाणी पी मां न पीआरींदुमि इहो वणंदो नी पीउ खे ॻाल्हायो ई नथा पीउ पादर में चवंदो छोरा छा जूं ॻाल्हियूं शुरू कयूं थी पाणीअ जो दुख घुरियो त मां उहो बि नथो पीआरे ओ मुंहिंजा अल्लाह ओ मुंहिंजा भाउ अल्लाह बराबरि रहीम आहे बराबरि करीम आहे बाजारो आहे पर फरमा बरदार बाननि जे लाइ जेके नथा अचनि नमाज़ ते इहे नाफ़रमान आहिनि इहे अल्लाह जे सॾ खे ॿुधी ॿुधो था कनि सॾ ते हैया अलस्सलात हैया अलस्सलाम हैया अलल फलाह हैया अलल फलाह यो उन साईं जो सदो आहे जंहिं साईं जो पाणी पीनो मरजल बरैन यल्तकियान बैनहुमा बरज़खुन ला यबगियान फबिअय्यि आलाइ
فبأي آلاء ربكما تكذبان ये उन साईं जो सदा जंहिंजी तुम मानी खाईंदो आहे ये उन साईं जो सदा जंहिंजा चांवर खाईंदो आहे वरज़ाक़ ज़ुल क़ुव्वतिल मतीन ओ मुंहिंजा दा ओ मुंहिंजा भाउ ओ मुंहिंजी अम्मा ओ मुंहिंजी भेण महिरबानी फरमाए पाण में निमाज़ पैदा कयो अल्लाह जी ज़ात जो कसम आहे बेनमाज़ी नबी सईं फरमायो सूअर खां बि बदतर आहे नबी सईं फरमायो मां सूअर खां पुछा कयमि सूअर तूं बि अल्लाह जी तारीफ़ कंदो आहे कनि सूअर रोई वेठो आहे चवे थो अल्हम्दुलिल्लाहिल्लज़ी जअलनी खिंज़ीरा वलम यजअलनी तारिकुस्सलाह साईं मां अल्लाह जी तारीफ़ कंदो आहियां अल्लाह जी वखाण गाईंदो आहियां अल्लाह जा हमद कंदो आहियां चवंदो आहियां ओ मुंहिंजा अल्लाह मूंखे बदतरीन जानवर सूअर करे त पैदा कई पर माण्हू बेनमाज़ी करे पैदा न कई ओ मुंहिंजा अज़ीज़ो मुंहिंजा दोस्तो संभालियो पाण नबी साईं फरमायो सूअर रोई वेठो चई त मां रब जी तारीफ़ कंदो आहियां रब तो मूंखे सूअर करे त पैदा कयो जानवरनि में बदतर जानवर सूअर आहे सूअर चयो साईं मां अलाह खे चवंदो आहियां त मूंखे किनूं जानवर करे त सूअर करे त पैदा कई पर माण्हू बेनमाज़ी करे पैदा न कई सूअर थो चए बेनमाज़ी सूअर खां बि नबी साईं फरमायो ख़तमु आहे हज़रत उमर साईं जो ज़मानो आहे हिकिड़ी माई वीचारी तेलड़ो वती हूंदी अॼु शीशीअ में अॻिते जो आई त हथ मुंहुं शीशी छॾाइजी तेल ज़मीन ते किरी पियो हारजी वियो ज़मीन चुसे वई तेल खे माई वाई शीशी खणी हज़रत उमर साईं जी दरबार में आई चई त साईं मां तेल वरतियूं पियो अचां रस्ते में मुंहिंजे हथ मुंहुं तेल जी शीशी छॾाइजी वई तेल किरी पियो ज़मीन ते ज़मीन चुसे वई आहे हाणे मूंखे पंहिंजो तेल ज़मीन खां वापसि करे ॾे हज़रत उमर साईं ॿ अखर चिठीअ ते लिखिया ऐं माई कुराड़ीअ खे चई अमां वञी उन जाइ ते रखजांइ तेल ज़मीन ते किरियो ऐं तेल चुसे वई ज़मीन अमां पोड़ी उन चिठीअ खे खणी वञी उते रखे थी तेल वारी जाइ ते त बिना देर जे ज़मीन मां तेल वो ॿाहिरि निकिरी आयो यकदमि माई कुराड़ीअ तेल खणी शीशीअ में विझी हलण लॻी हिकिड़ो ॿियो उते शख़्स बीठो उन इहो लकार ॾिठो आयो वेझो थी ऐं ईअं पर्चे खे खणी पढ़े त हैरान थी वियो हज़रत उमर साईं उन पर्चीअ ते लफ़्ज़ लिखिया त ओ ज़मीन जा टुकड़ा जेको अम्मा पोड़ीअ जो तेल चुसियो आहे इहो वापसि कर न त तुंहिंजे अंदरि मां हिते बेनमाज़ी माण्हू पूरींदो मां केॾो बेनमाज़ी किन मां हज़रत उमर लफ़्ज़ ई भली कया त ज़मीन तूं माई कुराड़ी जेको तेल चुसे वई आहे कॾहिं थी वापसि न त हिते तुआरी जाइ ते मां बेनमाज़ी पूरींदुमि तॾहिं बिना देर जे ज़मीन जे उन टुकड़े तेल वापसि कयो पोड़ीअ खे एॾो बेनमाज़ी बुरो आहे निमाज़ पाण में पैदा कयो नबी साईं फरमायो क़यामत जे ॾियारे बेनमाज़नि जा मुंहं ॾिसण जहिड़ा ई न हूंदा अल्लाह अकबर कबीरा नबी साईं फरमायो सूअर जी मुंडी हूंदी बेनमाज़ गॾे जी मुंडी कुते जी मुंडी हिक ॿिए खे बेनमाज़ी न ॾिसी सघंदा कीअं माण्हू ॾिसे सॼो जिस्म इंसान जो हुजे मुंहुं कुते जो हुजे सॼो जिस्म इंसान जो हुजे मुंहुं गॾे जो हुजे सॼो जिस्म इंसान जो हुजे मुंहुं सूअर जो हुजे माण्हू कीअं के ॿिए खे ॾिसनि नबी ने क़यामत जे ॾियारे बेनमाज़ी हिक ॿिए खे न ॾिसी सघंदा हुनखे चवंदो मुंहुं परे करो हुनखे चवंदो मुंहुं परे कर
अल्लाह जो वास्तो तो मुझा दोस्तो मुझा भाइरो नमाज पैदा नबी से फरमायो बेनमाजी दुनिया जी तकलीफ दुनिया जे इज़ाब परेशान खुमी न तो बची सके दुनिया जे इज़ाब खुमी न तो बची सके कब्र जे इज़ाब खुमी न तो बचे ऐं आखिरत जे इज़ाब खुमी न तो बचे सैयद फरमायो क़यामत जे ॾियारे बेनमाजी नंगा बीठा हूंदा उघाड़ा बीठा हूंदा कपड़े जी लीड़ न हुननि जो पंहिंजा शर्मगाह लिकाए सघनि सैयद फरमायो उन ॾियारे ते निमाज़ी रेशम जा वॻा पाए हा हा पट जा वॻा पाए मां मोहम्मद करीम सां अची बीहंदा युहल्लून फीहा मिन असाविर मिन ज़हबिन व लुलुआ व लुलुउ व लिबासुहुम फीहा क़यामत जे ॾियारे बेनमाज़ी नंगा ऐं निमाज़ी पट जा वॻा रेशम जा क़यामत जे ॾियारे बेनमाज़नि जा मुंहं ॾिसण जहिड़ा न हूंदा निमाज़नि जा मुंहं चोॾींहं जे चंड खां वधीक चमकंदा वजूह यौमइज़िन नाइमा लिसअयहा राज़िया फी जन्नतिन आलिया ला तस्मउ फिहा लागिया फीहा ऐनुन जारिया फीहा सुरुरुम मरफूआ व अक्वाब मौज़ूआ वल नमारिक़ु मसफूआ व ज़राबी मबसूसा सैयद फरमायो क़यामत जे ॾियारे मां पंहिंजे उम्मत खे पंहिंजनि ग़ुलामनि खे पंहिंजनि आशिक़नि खे पंहिंजनि क़दमनि परवाननि खे ॿिनि निशाननि सां सुञाणींदुमि हिक निशानी निमाज़ वारी जो निमाज़ पढ़ण जे करे जेको वुज़ू मुंहिंजा इश्क कंदा मुंहुं बि हथ बि पेर धोईंदा अल्लाह क़यामत जे ॾियारे इहे पंज युज़वाननि जा ईअं ॿारींदो जीअं चोॾींहं जो चंड भरंदो आहे ऐं साईं फरमायो ॿी निशानी मुंहिंजी उम्मत जी सुञाणप जी हीअ हूंदी जो मुंहिंजी उम्मत खे अल्लाह साईं ॾाढ़ी सुवाज वारो सिंगार नसीब फरमायो हूंदो मुंहिंजी उम्मत जूं मुशाक़त लांदियूं ॾाढ़ी सुवारी मुठ ते हूंदनि मां क़यामत जे ॾियारे न ॿिनि निशाननि सां पंहिंजनि आशिक़नि खे सुञाणे सॾ करे भाकुर पाए चुमियूं ॾेई पंहिंजे हथनि जो आबे हुजे कुसर वारो जाम प्यारे पाण सां गॾु मां मोहम्मद करीम बिश्त में वठी हलंदोमान ॿ शयूं नबी साईं ॿ घणियूं ॿ निशानियूं हिकु निमाज़ ऐं ॿियो ॾाढ़ी सुवारी मुंहिंजा अज़ीज़ो हिते मिड़ई थोरी क़ुर्बानी ॾियो ॾाढ़ी सुवारी बि रखो निमाज़ बि पढ़ो जन्नत में उअं ई अलाह तव्हांखे ॾाढ़ी ॾींदो ई न हिते थोरी इहा तकलीफ़ कयो ॾाढ़ी सुवारी रखो मुठ ते हिते हिकिड़ा वरी दोस्त हेतिरी रखंदा आहिनि के वरी हेतिरी रखंदा आहिनि इहा सुनत में शुमार न आहे मुठ ते रखणी आहे ओ ईअं खाॾीअ मां बि हिते हेठों हथु विझणो आहे हिकिड़ा वरी अटकिल हिते वेंदा आहिनि चालाकी ॾाढ़ीअ सां बि हितां हेठों इहा थोरी तकलीफ़ कयो दुनिया में रखो इंशा अल्लाह ताला जंहिं हाल में उथंदो ॾाढ़ीअ वारे में तव्हांजा थक ई लही पवंदा छो त नबी साईं फरमायो माण्हू जीअं मरंदो उहो उथंदो रेॾाड़ियो हूंदो त क़यामत जे ॾियारे रेॾाड़ियो थियो उथंदो हेतिरी ॾाढ़ी हूंदसि त हेतिरे वारो उथंदो हेतिरी हूंदसि हेतिरे वारो नबी साईं फरमायो जंहिंखे मुठ ते ॾाढ़ी हूंदी इहो मरियो मुबारक हुजे निमाज़ जो पाबंद आहे क़यामत जे ॾियारे मां मोहम्मद करीम इन ॿिनि निशाननि सां सुञाणे पंहिंजो भाकुर पाए पंहिंजे हथनि जो आबे कोसर वारो जाम पीआरे पाण सां गॾु बीहारींदोमांसि पाण सां गॾु अलाह जी ज़ियारत कराए पाण सां गॾु बिश्त में वठी हलंदोमांसि अज़ीज़ो
जेड़े हाल में मानू मरदो उन हाल में उथणो आ। हे पो वरी सिस्टम आ जवानी वारो, इहो वरी पो आ। पो जॾहिं अल्लाह साईं जन्नत मोकिलींदो है, पो अल्लाह फरमाईंदो हाणे बिश्त जे दरवाज़े ते आब हयात चश्मो वही रहियो आ, धुक पुना पाणीअ मूं पींदा वञो त मां अल्लाह तव्हांजी ॾाढ़ी शाणे मुछां तव्हांजूं केराए तव्हांखे नई जवानी 18 सालनि वारी नसीब फरमाए छॾियां। पोइ मुछां बि छणी वेंदियूं, ॾाढ़ी बि हली वई। सभिनी खे अल्लाह साईं अहिड़ो बणाईंदो चूज़ड़ो जीअं नई जवानी कंहिंखे थिए, मुछनि जी सावक ॾाढ़ीअ जी सावक बसि। पाणीअ जे ढुक पीअण सां ज़ेरनाफ़ जा वाल ख़तम, आब हयात जे पाणीअ जे ढुक पीअण सां बकुलनि जा वाल ख़तम। ओ मुंहिंजा भाइरो, आब हयात वारो पाणी पींदा वेंदासीं त अल्लाह सभिनी जन्नतनि खे हुस्न हज़रत यूसुफ वारो नसीब फरमाईंदो। हक़त हज़रत आदम जेॾो 60 फुट नसीब फरमाईंदो, 60 हथ। ऐं अल्लाह साईं सभिनी खे ज़ुबान अरबी नसीब फरमाईंदो। लिसान मआलुल जन्नह अरबिया, ओ बिरोही ॻाल्हाइण वारो, ओ सिंधी ॻाल्हाइण वारो, ओ पठानी ॻाल्हाइण वारो, ओ मेमणी ॿोली ॻाल्हाइण वारो, ओ सराइकी ॻाल्हाइण वारो, अल्लाह साईं तव्हां सां समूरनि जे लाइ बिश्त में अरबी ॿोलीअ जो इंतिखाब कयो आहे। छो त प्यारे नबीअ जी ॿोली बि अरबी आहे, क़ुरान शरीफ़ जी ॿोली बि अरबी आहे, ख़ुदि अल्लाह जी ॿोली बि अरबी आहे। तंहिंजे करे अल्लाह जन्नत जी ॿोलीअ खे बि अरबी बणाए छॾियो आहे। हिते असां वारी आहे सिंधी न हलंदी, उते बिरोगी बि न, उते सभु ऑटोमेटिक अरब थी वेंदा। हल घेरदा वेंदा बिश्त में, अरबी ॻाल्हाईंदासीं। सभिनी जो कद 60 हथ, 60 फुट था चवनि। हथ हिनखे न चइबो आहे, न हथ हे हथ में आहे सॼो, हे फुट थी वेंदो आराम सां, न थींदो, अञा मथे बि थी वञे। सभिनी खे 60 फुट अल्लाह कद ॾींदो। सभिनी खे हुस्न हज़रत यूसुफ जहिड़ो बल्फन वांगुरु ॿरदा है, वाह जो जन्नत आहे। चो सुभान अल्लाह। कहिड़ो मां तव्हांखे जन्नत जो मज़ो ॿुधायां। जन्नत जो मज़ो एॾो आहे जो हाणे तव्हांखे हिते ॿुधायां त तव्हां चओ त हाणे जो हाणे वञी जन्नत पुॼूं। कुरान मजीद में अल्लाह फरमायो, मा तश्तही अनफुसुकुम वलकुम फिहा मा तदऊन नुज़ुलन मिन गफूरिर रहीम। अल्लाह फरमायो तव्हांखे जन्नत में दाखिल कंदो मां त ऑटोमेटिक तव्हांजे दिल खे जन्नत में रिमोट कंट्रोल बणाईंदो। लहुम फीहा फाकिहतुम व लहुम मा यदऊन। तव्हांखे इरादो थींदो जेकर अंगूर खाऊं, यकदम डीश भरियल अंगूरनि जा साम्हूं अची वेंदा। तव्हांखे इरादो थींदो त जेकर केला खाऊं, यकदम डीश भरियल केलनि जा साम्हूं अची वेंदा। तव्हांखे इरादो थींदो जेकर सूफ खाऊं त यकदम डीश भरियल सूफनि जा अची वेंदा। फीहा फाकिहतुम व नख़लुम व रुम्मान। फबअय्यि आलाइ रब्बिकुमा तुकज़्ज़िबान। वॾे आवाज़ सां ॾाढ़ुनि जा डीश भरिजी ईंदा। हे ॾाढ़ुनि जो ख़्यालु कंदो जेकर खीर पिया, यकदम सोना जग खीर जा भरिजी ईंदा। चो सुभान अल्लाह।
चो सुभान अल्लाह, वॾे आवाज़ सां हथ मथे खणी जो सुभान अल्लाह। फीमा ऐलान तजरियात फबअय्यि आलाए रब्बिकुमा तुकल्लिबान। ख्याल थींदो त माखी खावां त वरी माखीअ जा जग भरजींदा। ख्याल थींदो त शराब जो तहुरा पियां यकदम, को नौकर बि न हूंदो, को गुलाम बि न हूंदो, ऑटोमेटिक निज़ाम आहे हुते, सॼो सिस्टम ऑटोमेटिक। ख्याल थींदो त अबे सां मिलां, चो सुभान अल्लाह, चो त वॾी ॻाल्हि थो ॿुधायांव अॼु। ख्याल थींदो त मां मिठीअ सां मिलां, वॾे आवाज़ सां। जहन्नमी हिक ॿिए सां न मिली सघंदा, जन्नती हिक ॿिए सां बार बार मिलंदा ई मिलंदा रहंदा। ओ ख्याल थींदो भाइरनि सां मिलां, भेनरुनि सां मिलां, फिलाणी भेण ॾे वञा, फिलाणे भाउ ॾे वञा, फिलाणे दोस्त ॾे वञा। ख्याल थींदुसि वञा इमाम हसन हुसैन जो दीदार कयां, ख्याल थींदुसि वञा अली मुर्तज़ा सां कचहरी करे अचां, ख्याल थींदुसि वञा उस्मान गनी सां मिलां, ख्याल थींदुसि उमर फारूक जी मुलाक़ात कयां, ख्याल थींदुसि अबू बकर सिद्दीक़ जी ज़ियारत कयां, ख्याल थींदुसि प्यारे नबी मोहम्मद करीम जी कचहरीअ में विया। बिना देर जे तख़्तो आहे, उहो सुवारीअ जी सूरत में लही वेंदो, उहो बिश्त में मथां बीठो हूंदो, उन ते वॾा फर्स्ट क्लास टूल विहाणा रखिया पिया आहिनि, VIP कालून विछायो पियो आहे, हे उन ते चढ़ी वेंदो, आराम सां टेकड़ी लॻाए वेंदो वेंदो, बिना देर जे अखिशम में उहो तख़्तो हिनखे उॾारे उते पुॼाईंदो जिथे हिनजी दिलि जी मुराद हूंदी। सॾ बि न कंदो तख़्ते खे हेॾिया न, छड़ी दिलि में ख़्यालु थींदो, छड़ी ख़्यालु त वञा अबे सां मिली अचां, वञा अम्मा मिठीअ सां मिली अचां, वञा भाइरनि सां मिलां, वञा अदीअ जी ज़ियारत कयां। सिर्फ़ु ख़्यालु, सिर्फ़ु ख़्यालु थियो, ऑटोमेटिक निज़ाम आहे, जन्नत जो तख़्तो लही ईंदो। हे चढ़ी वेहंदो हुन ते टेकड़ी हणी, चवंदो बि न तख़्ते खे कुझु न, एड्रेस ॿुधाईंदो त अदीअ जी फलाणी एड्रेस थी न, बंगलो नंबर फलाणो न, कुझु ई न, सिर्फ़ु ख़्यालु थियो, बसि तख़्ते खे ख़बर मिली वई त हाणे हिनखे फलाणी जाइ ते पुॼाइणो थी, तख़्तो अखि छिब में हीअं उॾड़ंदो, देरी न उते ई पुॼाईंदो। इहा आहे जन्नत। अबे सां माण्हू मिलंदो, अमा मिठीअ सां, दोस्तनि सां, यारनि सां, नबी साईं सां कचहरियूं करे ईंदो, उते कचहरियूं खुलियूं पियूं हूंदियूं। आहे वॾो मज़ो आहे बिश्त जो। मुंहिंजे प्यारे नबीअ फरमायो, हिक हिक बिश्ते खे अल्लाह साईं सदोरियूं घर वारियूं ज़ाला हूरां बि ॾींदो। हूरुं मक़सूरातुं फिल ख़ियाब फबअय्यि आलाए रब्बिकुमा तुकल्लिबान। वॾे आवाज़ सां अल्लाह फरमायो, तव्हांजे लाइ हूरां बंदि करे विहारियूं। ओ साईं 70 हूरां जो मदां करी कावड़ जी बन विड़न जो इहे पोइ हिकिड़ो मां काॾे वञा, अल्लाह फरमायो इहो डपु न कजां। فيهن قاصرات الطرف لم يطمثهن انس قبلا ولا جان فبأي آلاء ربكما تكذبان.
अल्लाह फरमायो हितों वारियूं न थोरो दुनिया वारियूं जो 10 ऐं मल मुक़ाबलो हितों वारियूं न आहिनि वॾियूं हयादार आहिनि फीहिन कासरात तरफ़ अल्लाह फरमायो एॾो हया रखियो तमान अखियुनि में जो नज़र मथे करे तव्हां ॾे निहारे बि न सघिजो हीअं मथे करे हीअं मुंहं ॾे नज़र मथे करे तव्हां ॾे निहारे बि न सघिजूं हया में अदब में एतिराम में कंध त हेठि हूंदा आहिनि पर नज़रूं बि हेठि एॾियूं हयादार छड़ी साईं हयादार अल्लाह फरमायो हयादार बि अथव पर्देदार बि लम यतमिसुन इंसुन क़ब्लम वला जान एॾियूं पर्देदार जिन खे माण्हुनि जी अखि त न ॾिठो आहे पर जिन्हनि जी अखि बि न ॾिठो आहे रुॻी साईं पर्देदार हयादार भला सोहणियूं न आहिनि सा मता कारियूं हुजनि मता कोजड़ियूं हुजनि अल्लाह फरमायो न कअन्नहुन्नल याकूत वल मरजान फबिअय्यि आलाइ रब्बिकुमा तुकज़्ज़िबान अल्लाह फरमाए जीअं याकूत ऐं मरजान जा मोती जरकदा आहिनि अहिड़ियूं सोहणियूं ज़ालां विहारियूं तमामु कारियूं न आहिनि कोजड़ियूं न नबी साईं हुस्न ॿुधायो हूरनि जो चओ सुभान अल्लाह नबी साईं फरमायो हिकिड़ी हूर दुनिया जे आसमान खां लियो पाए त माण्हू वीचारा हूर जो हुस्न ॾिसी बेहोश थी वञनि एॾियूं सोहणियूं हिकिड़ी हूर साईं जन फरमायो हिकिड़ी हूर दुनिया वारे आसमान को यो दो ज़ाहिर करे तो सिज जी रोशनी गुम थी वञे ओ अञा हुस्न ॿुधाया मुझे प्यारे नबी मुझे सोने नबी फरमायो जॾहिं जन्नती माण्हू जन्नत में दाख़िल थींदा 70 साल ताईं बिश्त जे तख़्तनि खे टेका ॾेई वेही रहंदा ए हूरा आहिनि जूं ॻाल्हि इंतज़ार में हूंदियूं त कॾहिं असांखे घोट थो ॾिसे कॾहिं तो असां ॾे निहारे कॾहिं तो असां सां ॻाल्हाए 70 साल ताईं हे हूरनि सां न ॻाल्हाईंदो नबी साईं फरमायो आख़िर हिकिड़ी हूर हिमत ऐं जुरत करे मोमिन मुस्लमान जे कुल्हे ते बिश्तीअ जे कुल्हे ते हथ रखंदी हा पंहिंजे घोट जे कुल्हे ते हथ रखंदी हे यकदम हथ जे असर ते मुतवजे थींदो हूर जे तरफ़ साईं जन फरमायो जीअं जो हीअं मुंहुं फेराए ॾिसंदो हूर खे त हूर जे ॿिन्ही गिटनि में हिन जो ईअं मुंहुं ज़ाहिर थींदो जीअं दुनिया जे जहान में तव्हांखे आईने में मुंहुं ज़ाहिर थींदो आहे एॾियूं सोहणियूं हे चढ़ी हथ ईअं रखंदियूं बस हे मुतवजो थियो हाजी साहब तकींदो अल्लाह नबी साईं फरमायो हूर जे ॿिन्ही गिटनि में मोमिन मुस्लमान बिश्तीअ जो ईअं मुंहुं ज़ाहिर थींदो जीअं आईने में मुंहुं ज़ाहिर थींदो आहे एॾियूं सोहणियूं इहा जन्नत असुल ज़िंदगी असांजी जन्नत आहे न भाउ असां त हिते आया आहियूं महिमान बणिजी जीअं को वेंदो आहे दुबई सऊदीअ वीज़ा ते पैसनि कमाइण जे लाइ असां बि दुनिया में आया आहियूं नेकिन कमाइण जे लाइ सवाब कमाइण जे लाइ असां वरी ॿियनि कमनि में रुधी आहियूं असुल असांजो वतन जन्नत आहे असुल जॻह असांजी जन्नत आहे मुंहिंजा अज़ीज़ो जन्नत जी तयारी कयो नबी साईं जन खिली वेठा पाण फरमायूं मां जन्नत जो चकर ॾिनमि वाह वाह मुंहिंजे प्यारे नबीअ फरमायो मां नज़र कयमि जन्नत जे दीवारुनि जे बंगलनि ते सोणे साईं फरमायो व मलातुल मिस्क अस्तर पलेस्तर जेको जन्नत जे बंगलनि खे थियल हो उहो मुश्क ऐं अंबर जो थियल हो वॾे आवाज़ सां साईं जन फरमायो जन्नत में त एॾी ख़ुशबू आहे एॾी ख़ुशबू आहे एॾी ख़ुशबू आहे जो मां मोहम्मद करीम हैरान थियुसि पर रीहिल जन्नत यूजद मिन मैसरत अल्फ आमिन साईं जन फरमायो मां पुछा कयमि जिब्राइल इहा ख़ुशबू केसि ताईं परे थी वञे त जिब्राइल अमीन चयो चए साईं को माण्हू जन्नत खां निकिरी 1000 साल पंधु कंदो रहे भॼी भॼी थकी पवंदो पर जन्नत जी ख़ुशबू खुटाए न सघंदो इहा अथव जन्नत हिते हर हर तव्हां स्प्रे था कयो फुश 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 वरी ख़ुशबू वई फुश अज़ीज़ हुते ख़ुशबू ई ख़ुशबू साईं जन फरमायो मां जन्नत में वियुसि हिकिड़ो वण बि ईअं फालतू न ॾिठुमि सभु मेवनि वारा वण साईं जन फरमायो मां फिल जन्नत शजरतुन इल्ला वसाकुहा
मां जेके भी वण ॾिठा उहे मेवन वारा हा ऐं थोरो सभिनी वणनि जो सोन ऐं सोन जो वॾे आवाज़ सां सभिनी वणनि जो हेठूं जेको थोरो थींदो आहे हिसो थींदो आहे न साईं जन फरमायो सोनू हो सोनू साईं जन फरमायो मां जग ॾिठमि सोना जन्नत में चओ सुभान अल्लाह साईं जन फरमायो मां डीश ॾिठमि सोना जन्नत में चओ सुभान अल्लाह हर शइ विच में सोन ई सोन मुंहिंजा अज़ीज़ो वाह जो जन्नत जो मज़ो आहे वाह जो आराम आहे हिक हिक जन्नतीअ खे 100 मर्द जी ताक़त मिली घणनि मर्दनि जी 100 मर्द जी न बीमारी न परेशानी न डिप्रेशन कुछ भी न पाखानो न पेशाब हेॾो खाए हेॾो पीए बस मुश्क अंबर खां वधीक हीअं उगराई ॾींदो वेंदो बस यकदम सॼो माल हज़म वरी वते ॿीहर खाईंदो धप बि न पघर त उते ईंदो ई न धप वारो धप उते आहे न उते ख़ुशबू आहे न उते पघर हूंदो ई न ख़तम पघर वाह जो फरहत वारी ज़िंदगी आहे बा उन लाइ तयारी कयो अॼु इरादो कयो चओ इंशा अल्लाह ताला तयारी कंदासीं हिते दुनिया जे जहान में हेतिरो प्लाटड़ो वठंदा बि उन लाइ महिनत करणी पवंदी अथव पैसा गॾु करणा पवंदा अथव वरी प्लाट वठी वरी हुनजे मथां तमीरात करणी पवंदी अथव जाइ ठाहिणी पवंदी अथव मिस्त्री मज़ूर वरी बीहणो पवंदो अथव वॾी तकलीफ़ सां को जॻह अहिड़ी ठाराईंदो आहे हाओ कनि न पोइ हूअ जन्नत मुफ़्त में मिलंदी लबनतुम मिन ज़हबियूं व लबनतुम मिन फिज़्ज़ा नबी साईं फरमायो मां बिश्त जे बंगले में हुयमि हिकु सिर सोन जी लॻी पई आहे ॿी चांदीअ जी लॻी पई आहे ऐं नबी साईं फरमायो हिकु हिकु जन्नत एॾी वॾी आहे हिकु हिकु बंगलो जन्नत जो एॾो वॾो आहे अलाह हिकु हिकु खे एॾो बंगलो नसीब फरमाईंदो जो अखियुनि जी नज़र खुटी वेंदसि पर जन्नत न खुटाए सघो इहा मुफ़्त में न मिलंदी अदा हिन लाइ तयारी कयो अॼु इरादो कयो चओ इंशा अल्लाह महिनत कंदासीं कंदव महिनत कोशिश कंदव रब खे राज़ी कंदव निमाज़ जी पाबंदी कंदव हिन ॾाढी सुवारीअ खे बि माफ़ी ॾियो ॾींदव थोरी कुर्बानी ॾियो हिते मिड़ई माण्हू तव्हांखे टोकींदा अड़े मुलड़ो अड़े हे छा करे वेंदई माण्हुनि जूं टोकां सो इंशा अल्लाह जॾहिं तव्हां मरदव क़बर में बि मलाइक तव्हांखे सुञाणींदा नबी साईं जन वेठा आख़िरी ॻाल्हि ॿुधो त दुआ करो वेठा नबी साईं जन वेठे वेठे नबी साईं जन खिली वेठा अल्लाह चो सुभान अल्लाह साहबी खिली वेठा उहे बि हैरान थी विया नबी साईं फरमायो साईं ख़ैर त आहे खिलो था पाण फरमायूं जिब्राइल अमीन आयो आहे ॻाल्हि ई अहिड़ी कई तंहिं जो मां मोहम्मद करीम खां ख़ुशीअ में खिल बीह ई न थी चयूं साईं छा थो चवे साईं जन फरमायो हाणे हाणे मुंहिंजो फलाणी जाइ त उम्मती वीचारो वफ़ात करियो हे जिब्राइल अमीन चए थो उनखे मिटनि माइटनि दफ़न कयो क़बर में पोइ मुनकर नकीर उन खां सवाल ऐं जवाब लाया जेके 3 सवाल कंदा आहिनि मन रबुक मन नबियुक मां दीनुक इहे सवाल खणी आया पोइ नबी साईं फरमायो जिब्राइल अमीन चवे थो त साईं मलाइकनि उनखे ॾाढी सुवारी चेहरे में ॾिठी मुठ ते तव्हांजी सुनत ऐं निड़ ते निमाज़ जा निशान ॾिठूं त मुनकर नकीर हया कयो हिक ॿिए सां ॻाल्हायूं चयूं त हे त नबी साईं जो सचो आशिक़ आहे हिन खे कीअं निंड में उथारियूं अचु त अल्लाह ॾे वापसि था हलूं सवाल नथा कयूं हिन मूं पोइ जिब्राइल अमीन ॿुधाए थो अल्लाह ॾे आया मुनकर नकीर वापसि थी अल्लाह खे फरमायो रब हे मामिलो आहे असांखे त हया थियो निमाज़ जा निशान सजदे जा नेड़ ते सुन्नत नबी साईं जी ॾाढी सुवारी चेहरे में असांखे ख़्यालु थियो त कीअं उथारियूं हिनखे निंड मां तंहिंजे करे असां त वापसि थिया आहियूं हाणे जीअं वधीक तुंहिंजो फ़ैसिलो हुजे अल्लाह फरमायो मूंखे ख़बर हुई पर तव्हांखे इन लाइ मोकिलियुमि जो तव्हांखे मां ॾिसां पियो त तव्हांखे बि मुंहिंजे प्यारे नबीअ जी सुन्नत जो हया आहे कर न पर तव्हां हया करे आहियो निंड में मुंहिंजे प्यारे नबीअ जे आशिक़ खे न उथारियो अथव निमाज़ खे न उथारियो अथव मां अल्लाह साईं तव्हांजे इन शाहिदीअ खे क़बूल करे इन जे लाइ सॼी क़बर बिश्त जो बाग़ थो बणाए छॾियां ऐं मां अल्लाह आम मलाइकनि में ऐलान थो कयां त जंहिंखे बि ॾाढी सुवारी सुन्नत हुजे चेहरे में ऐं निमाज़ जा निशान नेड़ ते हुजनि उन खां सवाल जवाब ई क़बर में माफ़ इहो ऐलान थियल आहे अल्लाह जो त
त जंहिंखे बि ॾाढी सुवारी मुठ ते हुजे नबी साईं जी सुन्नत निमाज़ जो निशान ॾेढ ते पाबंद हुजे निमाज़ जो इन खूं क़बर में सवाल जवाब करण ई ख़तम मुंहिंजा अज़ीज़ो संभालियो पाण ऐं आख़िरत में बि इहा ॾाढी सुवारी नबी साईं जी सुञाणप में रस्तो हमवार कंदी तंहिंजे करे हिनखे छॾियो हिनखे माफ़ कयो नबी साईं फरमायो वाफ़ुल्लाह हिनखे बख़्शो नबी साईं जा लफ़्ज़ थो ॿुधायां वाफ़ुल्लाह साईं जन हिकु ॾियारो जुमे में ख़ुतबो ॾींदे ॾींदे जलाल में अची विया मोहबत में भरिजी विया अखियुनि मुबारकनि मां पाणी वही आयो हीअं ॾाढी सुवारी खे हथड़ा घुमाइनि प्यार में फरमायूं हाज़ी सुन्नती वरी चुमी ॾिनो वरी फरमायूं हाज़ी सुन्नती वरी चुमी ॾिनो वरी फरमायो हाज़ी सुन्नती वरी चुमी ॾिनो टे दफ़ा साहिब फरमाईंदा ईअं फरमाए पोइ साईं जन फरमायो जेको हीअ मुंहिंजी सुन्नत ॾाढी सुवारी चेहरे में सिंगारे थो कान मई फिल जन क़यामत जे ॾियारे मूंसां गॾु बिश्त में रवानो थी पवंदो अज़ीज़ो असां भुली पिया आहियूं तंहिंजे करे पाण संभालियूं हयातीअ ते एतबार न आहे अलाए अॼु मरूं अलाए सुभाणे मरूं तंहिंजे करे मौत जी तयारी कजे आख़िरत जी तयारी कजे क़बर जी तयारी कजे दुआ आहे त अलाह ताला तव्हां असां समूरनि जी हाज़िरी क़बूल फरमाए टे टे दफ़ा कुल अल्लाह शरीफ़ पढ़ो त मुजाहिद शमीर ख़ान जे रूह खे बख़्शो औज़ु बिल्लाहि मिनश शैतानिर रजीम बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम कुल अल्लाहु अहद अल्लाहु समद लम यलिद वलम यूलद वलम यकुल लहू कुफुवन अहद बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम कुल अल्लाहु अहद अल्लाहु समद लम यलिद वलम यूलद वलम यकुल लहू कुफुवन अहद बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम कुल अल्लाहु अहद अल्लाहु समद लम यलिद वलम यूलद वलम यकुल लहू कुफुवन अहद अल्लाहुम्मा रब्बना आतिना फिद दुनिया हसनतम व फिल आखिरति हसनतम व क़िना अज़ाबन्नार अल्लाह ने ज़िले सालार साबिक़ मरूं मुजाहिद शमीर ख़ान वीचारो हिन दुनिया मूं फ़ानीअ मूं तोॾे आयो आहे अल्लाह साईं हुनजे रूह खे राहत नसीब फरमा अल्लाह साईं कुलनि शरीफ़नि जो सवाबु हुनखे नसीब फरमा हुनजी क़बर बिश्त जे बाग़नि में बाग़ वणा जवाहिर रहमत में हुनखे जॻह नसीब फरमा अल्लाह साईं जेके बि हिन ॻोठ में हिन इलाइक़े में जेके बि रिंद बिरादरी जा ॿियनि क़ौमनि जा बिरोही साहिबान जा रब साईं जेके बि मुस्लमान हिन इलाइक़े में मर्द या मायूं वफ़ात करिया आहिनि सभिनि जे रूहनि खे कुलनि शरीफ़नि जो सवाबु बख़्शोसूं समूरनि खे राहत नसीब फरमा अल्लाह साईं आलम इस्लाम जा जेके बि मुस्लमान मर्द या औरतूं वफ़ात करिया आहिनि सभिनी खे कुलनि शरीफ़नि जो सवाबु ख़ैरात फ़ी सबीलिल्लाह जो सवाबु हिन जलसे जो सवाबु बख़्शोसूं समूरनि जे रूहनि खे राहत नसीब फरमा अल्लाह साईं असां जीअरनि जे मथां बि रहम जी नज़र फरमा करम जी नज़र फरमा कमियूं कोताहियूं माफ़ फरमा परेशानियूं रफ़े दफ़े फरमा मसइला आसान फरमा रब साईं जेके कर्ज़नि में बुॾा पिया आहिनि के बि ख़ज़ाननि में उन्हनि जी मदद ऐं नुसरत फरमा जेके बीमार आहिनि उन्हनि खे शफ़ा कामिला ऐं आजिला नसीब फरमा एला आलमीन जेके रे औलाद आहिनि उन्हनि खे नेक साल औलाद नसीब फरमा जेके घर वारनि लाइ परेशान आहिनि उन्हनि खे नेक साल घर वारियूं नसीब फरमा जेके नियाणियूं निमाणियूं घरनि में वेठियूं आहिनि अल्लाह जे उन्हनि खे नेक साल मुड़ुस नसीब फरमा एला आलमीन जाइज़ तमन्नाऊं सॼी जमात जूं पूरियूं फरमा जाइज़ ख़्वाहिशूं समूरनि जूं पूरियूं फरमा सभिनी खे जहन्नम जी बाहि खां बचाए जन्नतुल फिरदौस जो हक़दार बणा अल्लाह साईं तूं रहीम आहीं तूं करीम आहीं तूं राहिमीम जेसि ताईं असांखे दुनिया में रहे पको ऐं सचो मुस्लमान करे रहा जॾहिं पाण ने घुराए कलमे वारो मौत शहादत वारो मौत निमाज़ वारो मौत असांखे नसीब फरमाए जाए वसल्लल्लाहु ताला अला खैर ख़ल्क़ी मुहम्मद व अला आलिहि व सहाबी आमीन ला इलाहा इल्लल्लाह मुहम्मद रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम।